जनाब अज जे महफ़िल जा घोट मोहतरम सरदार अयाज़ मेमन साहब ऐं स्टेज ते वेठल असांजा मानवारा इलाइक़े जा मुअज़्ज़िज़ अॻवाणो ऐं साम्हूं वेठल लतीफ़ जे नगरी जा वारसो जीए सिंध जीए असांजी हक़परस्त जिदोजहद जीए तव्हांजी हक़परस्त जिदोजहद। ऐं सम्झां थो त सरदार सां तमामु नंढे हूंदे खां वास्तो आहे। सियासत में नौजवानी जे जज़्बात वारे दौर में जॾहिं क़दम रखियोसीं त सरदार सां गॾु असां हाला जा ऐं मटरी ज़िले जा ऐं सॼी सिंध जा वस्ती वस्ती वाइण हर इलाइक़ो दौड़ी हली सहकंदे गर्मियुनि में सख़्तु सियारे में पचंदे गुज़ारियो आहे। ऐं आउं अखियुनि ॾिठो शायदि आहियां त हिन माण्हूअ वटि थकिजी पवणु ख़ामोश थी विहणु लिखियलु ई कोन्हे। सॼो ॾींहुं जिदोजहद हूंदो आहे, सॼो ॾींहुं। ऐं हर वक़्तु जॾहिं बि को कमु चइबो सरदार हीअ करियूं वाह हलो हाज़िर आहियूं। तमामु वॾी महिनत कई आहे हिन माण्हू। ऐं ॿियो त हिकिड़ा माण्हू महिनत कंदा आहिनि जिन जी रिज़ल्ट कान मिलंदी आहे। ऐं सम्झां थो सरदार में उहा का चकमकी कशिश आहे जो हीउ जिते बि वेहंदो, जिते बि जंहिं महफ़िल में वेहंदो उते सॼी महफ़िल खे लुटे ईंदो आहे। मेमण इत्तेहाद हुजे, प्रोग्रेसिव अलायंस हुजे, जीए सिंध हुजे, सिंध इंक्लाइव पार्टी हुजे, ॿियो कंहिं जिदोजहदूं हुजनि, हीउ जिते वियो उते पंहिंजी जॻह पाण पैदा कई। हिन खे कंहिं सहारे जी ज़रूरत कोन रही आहे, हिन खे कंहिं कुल्हनि जी ज़रूरत कोन रही आहे, कंहिं कुल्हे ते चढ़ी अॻियां वधे। हीउ पाण हिन जे कुल्हनि ते चढ़ी ॿिया अॻियां वधी सघनि था, पर हीउ कंहिंजे कुल्हे जे सहारो न आहे। हीअ तमामु वॾो हिकिड़ो जेको सो नालो आहे। जॾहिं ॻाल्हि थी कई त प्रोग्रेसिव अलायंस ने ठाहियो आहे त सम्झां थो यानी नंढी ॻाल्हि आहे। हिन घणो कुझु ठाहियो आहे। हिन जेके सिंध जा दोस्त ठाहिया आहिनि जिन खे तइलीमूं तरबियतूं ॾिनियूं आहिनि, हिन में जेका शुरूआती तइलीम खे मिलियल आहे शाह लतीफ़ जे पैगाम खां वठी साईं जीएम सद जे नज़रियनि खां वठी रसूल पलीचे जे ॻाल्हियुनि खां वठी जाम साकी जे जिदोजहद खां वठी, उहा जिदोजहद हिन में एतिरी त अंदरि इंसर्ट थी वई आहे, एतिरी त पेनिट्रेशन करे वई आहे, एतिरी त हुनजे जिस्म जे रग ऐं नस में दाख़िल थी चुकी आहे जो जॾहिं ही मेमण जमायत में वञे थो ऐं असां जहिड़ा दोस्त जेके हिन था इन ज़ात पात वारनि तनज़ीमुनि ते शदीद इख़्तिलाफ़ कनि था त ज़ात पात जूं तनज़ीमूं सिंध लाइ नुक़सानकार ॻाल्हि आहिनि। पर जॾहिं हीउ उते वञे थो त उते उहे रस्ता ठाहे थो, उहे मंज़िलूं ॾसे थो, उहे जेको सो स्टाइल ॾसे थो जिन सां उते बि सिंध जे भले ऐं भलाई जी ॻाल्हि थिए। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे त जेको जिते वञे पंहिंजो नज़रियो उते खणी उनखे उन मोल्ड करे छॾे, उनखे ट्रेंड ॾेई छॾे। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। हिते जॾहिं हलंदा हुआसीं हिते मटरी ज़िले में त ॿिनि माण्हुनि जे बारे में ॻाल्हियूं थींदियूं हुयूं त ॿ माण्हू शादियूं कनि कोन था, हिकिड़ो रहमतुल्लाह बलाल, ॿियो सरदार अयाज़ मेमन। ऐं किथे ईअं बि चवंदा हुआ को टेक्निकल फॉल्ट त कोन्हे हिन में जेको दावतूं था कनि। शादी मूं बि देरि सां कई पर मूंखे टेक्निकल फॉल्ट जो मेणो इन करे कोन मिलंदो जो कुझु हरकतूं अहिड़ियूं हुयूं जो करे मेणो कोन मिलियो। पर आउं सम्झां थो त हिते रहमतुल्लाह बलाल शादी करे छॾी। ऐं आउं सम्झां थो जॾहिं बि कंहिं महफ़िल में वियूं था उते इहा ॻाल्हि थींदी आहे सरदार शादी छो कोन थो करे। ऐं सम्झां थो त कुझु मामला पाण ज़ातियात ते छॾे थो, हीअ ज़ाती मामला आहिनि। इन करे आउं सम्झां थो त सरदार शादी करे बचो पैदा करे हा, ॿार पैदा करे हा, उहे हुनखे जेको बाबा चवनि हा ऐं उहो पैगाम पखेड़ींदा। पर सरदार बग़ैर शादीअ जे जेतिरा बचा पैदा कया आहिनि, जेतिरो जेको पंहिंजो नज़रियो पैदा कयो आहे, उहो हिन शादीअ खां वधीक ताक़तवर आहे। शादीअ में त हिनखे लोड़ लॻी वञे हा, हीअ घर में वेठो हुजे हा, जीअं असीं कैद थी विया आहियूं। असांजो उहो नौजवानी वारो निकिरणु हाणे कोन थो थिए, जीअं सॼी सिंध में घुमंदासीं हाणे कैद आहियूं। ईअं त कैद थिए, हीअ त आराम उॾामे पियो। हीअ जेतिरो उॾामे पियो उहा पंहिंजी ख़ुशबू पखेड़े पियो, उहा हर जॻह ते ख़ुशबू वञे पई। उहा जेको ख़ुशबू में बहितरीनु जेको किरदारु रहियो आहे, हिन जो किरदारु हमेशह जोड़ण वारो रहियो आहे, ॻंढण वारो रहियो आहे। ॻंढी सारो ॾींहुं छिनण मूड़ न सिखिया। हिन छिनण जी ॻाल्हि आहे करे सरदार खे केरु ॿुधाए त फलाणे ते तनक़ीद में कई त सरदार उन जी परवाह कोन कंदो आहे। कंहिं तनक़ीद कई, कंहिं छा कई, उहो साॻियो माण्हू साम्हूं अची वञे वॾा भॻड़ पाईंदो, हुनखे विहारींदो, उनखे पंहिंजो कंदो। सरदार जो कमु इहा आहे ॻंढणु, हिकु थियणु। इन करे जॾहिं अॼु हिते ॻाल्हि थिए थी हाला में पहुचूं था त हिते प्रोग्रेसिव अलायंस जी ॻाल्हि आहे, मटियारी पहुचूं था उते जिदोजहद कमेटी जी ॻाल्हि आहे, सईदाबाद वञूं था उते सिविल सोसाइटी जी ॻाल्हि आहे, उॾे रेलवे स्टेशन ते वञूं था उते सिविल सोसाइटी जी ॻाल्हि आहे। तंहिं करे
अॼु आउं हिन मौक़े जो फ़ाइदो वठंदे सरदार खे इहा गुज़ारिश कंदुसि त जेके पंहिंजूं ॻाल्हियूं हूअं बि हलंदड़ आहिनि त छो न हिन सभिनी तंज़ीमुनि खे जिदोजहद कमेटीअ खे, प्रोग्रेस अलायंस खे, सिविल सोसाइटीअ खे ऐं ॿियनि सभिनी खे गॾे मटियारी में का अहिड़ी ताक़त बणिजूं। अकेले सिर केरु कुझु कोन करे सघंदो। अकेले सिर पाण ॾाढा जेको परेशान थींदासीं। सॼी सिंध जो वॾो अलमियो आहे इहो जो पाण हमेशह सोचींदा आहियूं त असीं वॾा आहियूं, असीं जे चाहियूं तीअं करे सघूं था, बसि ॿिए कंहिंजी परवाह कान्हे। न न न, इहो ॻाल्हि ग़लति आहे। ही सभु जेके दोस्त आहियूं पाण मटियारी जा एक्टिव दोस्त, एक्टिव जेको असांजे जेके रूह आहिनि, हीउ जेको हिकिड़ो कारकुन तख़लीक़ थियो आहे न, इन महिनत खाधी आहे वॾी तमामु। कारकुन ॾाढी महिनत सां तख़लीक़ थो थिए, तमामु वॾे प्रोसेस सां तख़लीक़ थो थिए। हू केतिरा धिका थाॿा खाए थो, केतिरा जेको सो मेहणा बर्दाश्त थो करे, केतिरा जेल बर्दाश्त थो करे, केतिरो जेको थो हुनखे पोइते धिकियो थो वञे, हू हुन खां निकिरी ॿाहिरि अचे थो। त मटियारी ज़िले में जेके बि दोस्त आहिनि, उहे सियासी आहिनि, सहाफ़ी आहिनि, NGOs जा आहिनि, मज़हबी दोस्त आहिनि, सहाफ़ी आहिनि, या जेको बि असांजो एक्टिव अंसर आहे, अचो त गॾिजी असीं सरदार साहिब खे गुज़ारिश करियूं त अॼु इन्हनि सभिनी एक्टिव दोस्तनि जो आईंदा को हिकिड़ो वॾो अलायंस जेको इजलास को ठाहे इन्हनि सभिनी दोस्तनि खे त जीअं पाण खां वॾी ताक़त ते बणिजी सघूं। त मटियारी में जॾहिं ताक़त बणिजंदासीं त पोइ जॾहिं मुतालबो कंदासीं त गैस कंपनियूं ग़रीबनि खे रोज़गार ॾियो त पोइ मजबूर हूंदियूं। सरकारी इदारनि खे गुज़ारिश कंदा हीउ कमु करियो, पोइ मजबूर हूंदियूं। इन करे आउं हिन मौक़े जो फ़ाइदो वठंदे सरदार साहिब खे गुज़ारिश कंदो जेको सॼी ज़िंदगी हिन जो कोऑर्डिनेशन वारो कमु रहियो आहे, राब्तनि जो कमु रहियो आहे, ॻंढण जो कमु रहियो आहे, उनखे स्टार्ट कंदो। ऐं हिन मौक़े ते हिकु दफ़ो वरी सरदार खे जनम ॾींहं जी मुबारकबाद ॾींदे इहा जेको दुआ कंदुसि त हीउ तमामु डिघी ॼमार माणे ऐं पंहिंजी डिघी ऐं सिहतमंद ज़िंदगीअ सां सिंध खे सुरहाण ऐं ख़ुशबू ॾींदो रहे। महिरबानी।